कंडम जी सेज में मुझो किरदार हो दरिया खान मां वडेरो असद कुरैशी साहब सरदार शाह जमान आज़म मेंगल मुझे पुट जे कैरेक्टर में हो उनजो मोहब्बत कई त शाह जमान उनके कैद कराए मां फोन कयोमांसि दाबो हुजे हिकिड़ो सनड़ो माण्हू फोन ते दाबो ॾियो न को पातर खाईंदो न सरदार शाह खानम जो खान दरिया खान जो ॻाल्हायो सरदार शाह जमान जे करे तूं सतरा जी सरदारी त मां राजी बने रहा ही दरिया खान तोखे हुकुम करे त तूं मुंहिंजे पुट बहादुर खे हिकदमि आज़ाद कर न त तोखे त ख़बर आहे शाह ज़मान मां नामारे ॾियण जो वॾो माहिर ईंदो सां नामारो ई हिकिड़ो ख़तम मेहरबानी साईं खालिद शाह साहब अस्सलाम वालेकुम यारी बदस एक तहां सभी की तमाम घणी मेहरबानी जो अहां सब मुझी प्यारी दोस्त अस्मा भुट्टो जी रियान में शामिल थिया आई अस्मा के उनजी शाम जो खोड़ सारी मुबारक अस्मा असांजी वो खूबसूरत आर्टिस्ट आहे खूबसूरत शख्सियत आहे जेका हज़ार में हिकु आहे सभिनी में शामिल नथा करे सघूं हिन शख्सियत खे ही अहिड़ी आर्टिस्ट आहे जेका बीठे बीठे असांखे रवारे चवंदी आहे मां ॿार आर्टिस्ट आहियां पर मां हिन जी फैन आहियां ऐं इंसानियत जे हवाले सां मां अस्मा जे लाइ चवंदसि त ही सभिनीनि खां मुख़्तलिफ़ आहे कंहिंजो बि ॾुख तमामु आसानी सां सम्झी सघंदी आहे कंहिंखे बि तकलीफ़ में नथी ॾिसी सघे जॾहिं कंहिंखे थोरी बि तकलीफ़ हूंदी आहे न त हिनजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त हीअ कहिड़ी बि सूरत में हुनजी हेल्प करे ऐं हिन हवाले सां असां हिन जे लाइ हिकिड़ी शाम था चा पर जेतिरियूं बि शामूं बनायूं हिन जे नाव कयूं ओतिरियूं घटि आहिनि हेलो मां हींअर फ़हीम या भुट्टो साहब जन खे गुज़ारिश कंदुसि त हू चंद क़दम भरे अचनि ऐं चंद लफ़्ज़ असांजे साहिब रहमान ॿिन्ही जे लाइ असांखे नज़र कनि फ़हीम या भुट्टो साहब बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सब खां पहिरियां हाकिम ॿुधण खे ऐं हुननि जी टीम खे मुबारकूं जॾहिं हिकिड़ो तमामु सुठो प्रोग्राम अरेंज कयो पाणी पंहिंजो रस्तो पाण ठाहींदो आहे तहिड़ी तरीक़े सां आर्टिस्ट बि पंहिंजे फ़न ज़रिए माण्हुनि जी दिलनि में जॻह पाण ठाहींदो आहे मां ज़ुल्फ़िकार भुट्टी साहब ऐं आसमा साहिबा खे मुबारकबाद ॾींदुसि जंहिंजी इहा शाम मल्हाई रही आहे अल्लाह ताला हिननि खे ख़ुशि रखंदो आबाद रखंदो ऐं अहिड़े तरीक़े सां हिननि जूं हज़ार शामूं मल्हाईंदो वॾी महिरबानी थैंक यू अफजल थैंक यू हेलो